डहर की रेती रोड ते काम डीलर प्रदीप कुमार जी गोदाम ते गैर मायारी भाण विक्रो थियण ते आबादगार हारी कमेटी जी अगवान लुत्फ मियां शर के साण करे पहुंची विया। इन मौके ते आबादगार डीलर के बुधायो त जेको खास भाण वरतो वो नकली निकरी पियो है। इन दौरान डीलर आबादगारन में छिकताण थी पई। डीलर आबादगारन के गोदाम खां बाहर कढी गोदाम के ताला लगाए छड़िया। आबादगारन पारा डीलर जेडे रवैये खिलाफ एहतजाजी मुजाहिरो कयो। मुजाहिरे जो खबरों सोशल मीडिया ते अचण बाद कुछ ही देर में एग्रीकल्चर तालके ऑफिसर मौके ते पहुंची वियो ऐं भाण जा सैंपल खया ऐं गोदाम के सील करे छड़ियो। इन मौके ते एग्रीकल्चर ऑफिसर चयो त आबादगारन सां जाती बर्दाश्त न कबी। बे तरफ हारी तहरीक जे अगवान लुत्फ मियां शर चयो त हाणे आबादगारन के सुजाग थियणो पवंदो। नवाबशाह जी कपड़ा मार्केट गोल चक्रो ऐं गुड़ मार्केट में किराए जी दुकान ते रोजगार कंदड़ नंढन दुकानदारन पारां जिला इंतजामिया जातियुनि खिलाफ रैली कढी नवाबशाह प्रेस क्लब आडो मुजाहिरो कयो। इन मौके ते दुकानदारन शकील अहमद, अमजद अली, साजिद अली ऐं ॿियनि चयो त उन्हनि कंहिं बि क़िस्म जी एसओपी जी खिलाफवर्जी न कई आहे, पर जिला इंतजामिया दुकानदारन जा दुकान बंदि करे छॾिया आहिनि, जंहिं करे हू सख़्त परेशान आहिनि। हुन चयो त कोरोना वायरस खां त बची वेंदासीं, शायदि बुख खां न बची सघूं। हुननि चयो त जिले में बासरनि जूं मालपड़ियूं, सब्जी मंडियूं ऐं शहर में वॾा मार्ट बग़ैर एसओपी जे गुज़िरियल 6 महीननि खां हली रहिया आहिनि ऐं उते सवन जे तादाद में माण्हू मौजूदु आहिनि जिन खिलाफ कार्रवाई नथी कई वञे, पर उन्हनि खां रोज़गार खसियो पियो वञे। ठटे बरसां इम्कानी बरसात सबबि यूसी गलमंडा जे बापड़ा मोरी लग देह खखर हाला में गुजरियल आरडी 14 सिम नाले जे खाटी न थियण करे वड़ी तबाही जो ख़दशो आहे। बरसातुनि सबबि इम्कानी बोर्ड खतरे खिलाफ ॻोठाणनि पारां एहतजाजी मुजाहिरो कयो वियो। इन मौके ते देह खखर हाणी जे रहवासियुनि पारां मीडिया अॻियां दाहींदे ॿुधायो वियो त गुजरियल केतिरनि ई सालनि खां सिम नाले आरडी 14 जी खाटी न थियण करे उन्हनि जूं ज़मीनूं पाणी हेठि अचण करे उन्हनि खे कापारी धकु लॻो आहे। देह खखर हाला जे ॻोठाणनि ड्रेनेज खाते ऐं डीसी ऐं सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त फौरी तौर आरडी 14 जी सिम नाले जी खाटी कराए उन्हनि खे वॾे नुक़सान खां बचायो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk